भलीकार साथियों, 1991 में भारत एक वडो मुआशी बहरान ॾिठो। मुल्क वटि ज़रे मुबादला जा ज़ख़ीरा ख़त्म थियण लॻा हुआ, बेरोज़गारी वधियल हुई ऐं आलमी इदारनि वटि वञण खां सवाइ को ॿियो रस्तो न हो। पर भारत उन बहरान खे हिकु मौक़ो बणायो। हुन पंहिंजे पॉलिसियुनि में वॾियूं तब्दीलियूं आंदियूं, मार्केट खोलियो, प्राइवेट शोबे खे ताक़त ॾिनी, आलमी वापार में पंहिंजो किरदारु वधायो। नतीजो छा निकितो? कुझु ॾहाकनि में भारत दुनिया जे टॉप 5 नंबर मईशतुनि में अची वियो। IT, फार्मा, ज़राअत ऐं सर्विस शोबे भारत खे आलमी सतह ते अॻिते वधायो। हाणे सवाल उहो आहे त पाकिस्तान खे बि उन लेवल ताईं पहुचण लाइ छा करणु घुर्जे। पहिरियों नंबर आहे तालीम ऐं टेक्नोलॉजी में सीड़पकारी। भारत IT सेक्टर खे पंहिंजो सभ खां वॾो हथियार बणायो। पाकिस्तान खे बि नौजवाननि खे डिजिटल स्किल्स, साइंस ऐं टेक्नोलॉजी में तयारु करणु घुर्जे, जीअं दुनिया में मुक़ाबिलो करे सघनि। नंबर 2, बरामदाती मईशत। भारत पंहिंजे प्रोडक्ट्स खे आलमी मार्केटनि में मुतारिफ करायो। पाकिस्तान खे सिर्फ़ टेक्सटाइल ते भाड़ण बदिरां IT, ज़रई शयुनि ऐं फार्मा में बि आलमी सतह जो मयार आणणो पवंदो। टियों आहे पॉलिसी जो तसलसल। भारत में मुआशी पॉलिसियूं हुकूमतुनि जी तब्दीलीअ बावजूदि जारी रहियूं। पाकिस्तान लाइ बि ज़रूरी आहे त डिघे मुदे वारा मुआशी प्लान हर हुकूमत में साॻिया रहनि, जीअं सीड़पकारनि जो एतमाद बहाल रहे। नंबर 4 आहे पाड़ेसरी मुल्कनि सां वापार। भारत दुनिया सां वापार वधायो। जेकॾहिं पाकिस्तान भारत ऐं ॿियनि पाड़ेसरी मुल्कनि सां वापार खोले त मुआशी फ़ाइदो ॿिन्ही मुल्कनि लाइ हूंदो। नंबर 5, करप्शन ऐं शफ़ाफ़ियत। भारत पंहिंजे इदारनि खे जदीद बणायो ऐं सीड़पकारनि लाइ आसानियूं पैदा कयूं। पाकिस्तान लाइ बि करप्शन रोकण ऐं सिस्टम खे सादो करणु तमामु घणो लाज़मी आहे। पाकिस्तान वटि अॼु बि मौक़ो आहे त भारत जियां बहरान खे हिकु मौक़ो बणाए, पर शर्त उहो आहे त असां ॾुखिया फ़ैसिला करण लाइ तयारु थियूं। जेकॾहिं असां तालीम, टेक्नोलॉजी, बरामदात ऐं वापार ते ध्यानु ॾियूं त ईंदड़ ॾहाकनि में पाकिस्तान बि तरक़ी जी क़तार में अॻिते वधी सघे थो।